असां शेयर कंदासीं। कराची मां कारूंझर जबल जी कटाई वारे मामले ते सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी थी आहे। अहम ख़बर है अवां शेयर कंदासीं। सिंध सरकार की अपील ते सिंध हाई कोर्ट के फैसले खिलाफ सुप्रीम कोर्ट में ॿुधणी थी आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट कारूंझर की कटाई बाबत माहिरन की कमेटी का रिपोर्ट तलब करे वरती। सिंध हाई कोर्ट जो फैसलो अदालती हदूं ओरांघड़ है। सिंध हाई कोर्ट हैदराबाद कारूंझर के क़ौमी विरसो करार दिनो हो। वकील जो यो चवड़ है। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है। कराची का कारूंझर जबल की कटाई वारे मामले ते सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में ॿुधणी थी। तफ़सील मालूम कंदासीं शहजाद जलबानी खां। जी शहजाद, छा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां? जी बिल्कुल अली रज़ा, आज सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में थरपारकर में कारूंझर जबल की कटाई ऐं खोटाई वारे केस बाबत सिंध हाई कोर्ट के फैसले खिलाफ सिंध हुकूमत की अपील हुई जेका उन ते ॿुधणी थी। सिंध हुकूमत ख़ानगी वकील जो ख़िदमतूं हासिल करे वरितियूं हुयूं, जॾहिं त जस्टिस जमाल मंदूकी जो सूबाई हुकूमत तरफां ख़ानगी वकील जो ख़िदमतूं वठण ते एतराज़। सुप्रीम कोर्ट जो फैसलो आहे त ख़ानगी वकील पेश नथो थी सघे। उन बाबत अदालत सरकारी वकील खे रोस्टम ते तलब करे वरितो। छा जस्टिस जमनाल मंदूक पुछाणो कयो त छा एडवोकेट जनरल सिंध केस हलाइण जे अहल न आहे? तो उते सरकारी वकील चवणो त एडवोकेट जनरल परदेह में आहे। एडवोकेट जनरल मूंखे पेश थियण जो सर्टिफिकेट जारी कयो आहे ऐं उन ते सिविल सोसाइटी तरफां पिण दरख़्वास्त दाख़िल करण जी इब्तिदा कई वई। त उन ते अदालत जो चवणो त हिन वक़्त बैरिस्टर सलाउद्दीन खे ॿुधी रहिया आहियूं। सिविल सोसाइटी पंहिंजी दरख़्वास्त दाख़िल करे सघे थी ऐं अदालत हिननि जा दलील ॿुधण बाद माहिरनि ते ॿधल कमेटी खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। बैरिस्टर सलाउद्दीन जो चवणो हो त फैक्ट फाइंडिंग कमेटी अॻु ई उन ते कमु करे चुकी आहे। उते बैरिस्टर सलाउद्दीन वधीक चयो त कमेटी वधीक तहक़ीक़ करण ऐं माहिरनि जी मदद करण जी हिदायत पिण कई आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते तफ़सीली रिपोर्ट पिण तलब कई ऐं ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट जो फैसलो अदालती हुक्मनि जी भञकड़ी आहे। सिंध हाई कोर्ट जी सर्किट बेंच हैदराबाद जो हुकुम आहे त कारूंझर खे तारीख़ी बाग करार दिनो वञे। इहो सिंध हुकूमत जे वकील जो चवणु हुयो। जी ठीक है। अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।